सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 15। ईला नॉर्थ एम्पटन 5 जून 2008 ईस्वी। बेहद प्यारा अज़ीज़, एक शुरुआती ईमेल में तो चयो हो पंहिंजी ज़िंदगी जे रुखनि ते ज़ाब्तो आणण जो ख़्यालु ईअं आहे जीअं का मच्छी उन समुंड ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कंदी हुजे जंहिंमें हूअ तरे थी। तुंहिंजे ॿिए जुमिले बाबति मूं ॾाढो सोचियो। पंहिंजो पाण खे सुञाण जे ख़्याल न सिर्फ़ कूड़ियूं उमेदूं पैदा कयूं आहिनि, पर जिते ज़िंदगी उमेदुनि ते पूरी नथी लहे उते ना उमेदी पिणु पैदा कई आहे। ऐं हाणे वक़्तु आहे त मां एतिराफ़ करियां त मूंखे पंहिंजो पाण ते घटि कंट्रोल हूंदो आहे। घटि में घटि मूंखे सुञाणंदड़ माण्हू तोखे इहो बहितर ॿुधाईंदा। वेझण में ई मां हिकु सख़्तु माउ हुयसि। मुंहिंजा ॾाढा उसूल हूंदा हुआ ऐं यकीन कयो उहे एतिरा सुठा कोन हुआ जेतिरा तव्हांजे तसवुफ़ जा असूल। ऐं मूं सां कोई घटि वधाई बि न कंदो हो। हिक भेरे मुंहिंजी धीअ मूं लाइ राय ॾिनी त मां गोरीला वारी हिकमत अमली पई अख़्तियार करियां। हुन चयो मां हुननि जी ज़िंदगीअ में पंहिंजी खाईअ मां संदन हर आवारा ख़्याल या ख़्वाहिशुनि जेके मतां वटनि पैदा थियनि तिन खे पकड़ण जी कोशिश कंदी आहियां। मां वक़्त जे वहकिरे सां गॾु नथी वेही सघां। मां ॼाणां थी तव्हां मज़हबी माण्हू आहियो, पर मां न आहियां। जॾहिं त कुटुंब सां गॾिजी असीं सबात मल्हाईंदा आहियूं। ज़ाती तौरु मूंखे यादि न आहे त मूं आख़िरी दफ़ो कॾहिं दुआ कई हुई। पंहिंजे रंधिणे में 2 ॾींहं अॻु कई हुई, पर उहा नथी ॻणी सघिजे छो त इहा दुआ खां वधीक शिकायत हुई। हिकु वक़्तु हो जॾहिं मां कॉलेज में हुयसि त मशरिक़ी रूहानियत सां घणो लॻाव थी पियो हो ऐं बुद्धमत ऐं ताऊज़ खे पढ़ियुमि बि ऐं हिकु मथे फिरियल साहेड़ी सां गॾु इंडिया जे आश्रम में 1 महीनो गुज़ारण जो मंसूबो बि जोड़े वरितो हुउमि, पर मुंहिंजी ज़िंदगी जो इहो मरहलो वधीक न हली सघियो। मूं सोचियो हो तसवुफ़ जेतिरो मोहींदड़ हो ओतिरो ई नामुवाफ़िक़ ऐं लचकदार हो। उन खां पोइ मूं पंहिंजी सोच न मटाई। मां उमेद करियां थी त मज़हब खां मुंहिंजी दूरी तव्हांखे बेज़ार न कंदी। महिरबानी करे उन खे उन माण्हूअ जे एतिराफ़ जी नज़र सां ॾिसिजो जंहिंखे तुंहिंजी ॻणती आहे। नेक तमन्नाउनि सां ईला। प्यारी गोरीला ईला, मां एम्स्टरडम खां मलावी लाइ निकिरी रहियो हुउसि त मूंखे तुंहिंजी ईमेल मिली। मूंखे हिकु अहिड़े ॻोठ में तस्वीरूं कढण जो कमु ॾिनो वियो आहे जिते एड्स तमामु घणी आहे ऐं केतिरा ई ॿार यतीम आहिनि। हाणे जेकॾहिं हर कमु सही नमूने थी वञे थो त मां 4 ॾींहंनि में वापसि ईंदुसि। छा मां उमेद करे सघां थो? हा। छा मां उनखे रोके सघां थो? न। बसि मां एतिरो करे सघां थो त पंहिंजो लैपटॉप साण रखां, इंटरनेट जो सही कनेक्शन हासिल करण जी कोशिश करियां ऐं इहा उमेद रखां त हिकु ॿिए ॾींहुं ज़िंदा रहंदुसि। मुंहिंजे हथ में ॿी का शइ न आहे। उन खां ई सूफ़ी 5 अंसर चवंदा आहिनि। ख़ला हिकु मुश्किल ऐं बेकाबू अंसर ऐं असां इंसान नथा सम्झी सघूं, पोइ बि उन जे बारे में ॼाण हुजणु घुरिजे। मां बेअमली बेकारी ते यकीन न रखंदो आहियां। उन जो मतिलबु ईअं लॻंदो आहे ॼण माण्हू सफ़ा कुझु न करे ऐं ज़िंदगीअ में का दिलचस्पी न ॾेखारे, पर मां 5 अंसर जी इज़त करियां थो। मां उन ॻाल्हि ते यकीन रखां थो त हर कोई ख़ुदा सां सौदो कंदो आहे। मां ॼाणां थो त मूं बि कयो। जॾहिं मां सूफ़ी थियो हुउसि, ख़ुदा सां वाइदो कयो हुउमि त पंहिंजी सलाहियतुनि जो भरपूर हिसो ॾींदुसि ऐं बाक़ी सभु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हुन ते छॾींदुसि। उन हक़ीक़त खे तस्लीम करियां थो त अहिड़ियूं शयूं बि आहिनि जेके मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहिनि। मां सिर्फ़ु कुझु हिसा ॾिसी सघां थो। हाणे तूं इहो सोचें थी त मां मज़हबी आहियां, पर मां न आहियां। मां रूहानी आहियां जेको मुख़्तलिफ़ आहे। मज़हबी हुअणु ऐं रूहानी हुअणु साॻी ॻाल्हि न आहे ऐं मां भायां थो त उन्हनि ॿिन्ही जे विच में एतिरो फ़र्क़ु कॾहिं बि न हो जेतिरो अॼु आहे। जॾहिं मां दुनिया ॾांहुं ॾिसंदो आहियां त मूंखे गहरो मुंझारो नज़र ईंदो आहे। हिकु तरफ़ असीं ख़ुदा, हुकूमत ऐं मुआशिरे जी परवाह न कंदे इंसानी आज़ादी ऐं क़ुवत ते यकीन रखूं था।
केतिरनि मामलनि में इंसान ख़ुदि परस्त ऐं दुनिया वधीक मादा परस्त बणिजी रही आहे। ॿिए तरफ़ इंसानियत मजमूई तौरु रूहानी बणिजंदी पई वञे। घणो अरसो मंतक ते भाणींदे नेठि आख़िर असीं दिमाग़ जी महदूदियत खे मञणु लॻा आहियूं। अॼु बिल्कुलु विचें दौर वांगुरु रूहानियत जो ज़ोर आहे। मग़रिब में वधि खां वधि माण्हू पंहिंजी मसरूफ़ तरीन ज़िंदगियुनि में रूहानियत लाइ वक़्तु कढणु चाहिनि था, जॾहिं त इरादा नेक आहिनि पर संदन तरीक़ा नाकाफ़ी आहिनि। रूहानियत साॻिए पुराणे ताम लाइ को नओं रुमाल पाराइणु नाहे, इहा का अहिड़ी शइ नाहे जेका असां में वॾियूं तब्दीलियूं आणण खां बिना पंहिंजी ज़िंदगीअ में शामिलु करे सघूं। मूंखे ख़बर आहे त तोखे रत पचाव करणु वणे थो। छा तूं ॼाणे थी? शम्स चयो त दुनिया हिकु वॾी कुनी आहे ऐं का वॾी शइ उन में पची रही आहे। अञा असांखे ख़बर नाहे त इहो छा आहे। जेको कुझु असीं करियूं था, महसूसु करियूं था या सोचूं था, सो उन मुरकब जो जुज़ो आहे। असांखे पंहिंजो पाण खां इहो पुछण जी ज़रूरत आहे त असीं कुनी में छा पिया विझूं। छा असीं प्यार ऐं मोहबत विझी रहिया आहियूं? तूं छा पई विझी प्यारी इला? इंसान ज़ात जी गॾियल कुनी में तूं कहिड़ा जुज़ा विझी रही आहीं? जॾहिं बि मां तुंहिंजे बाबति सोचींदो आहियां त मां जेको जुज़ो विझंदो आहियां सो आहे हिकु वॾी मुर्क प्यार मंझां अज़ीज़। हिकु तासुबी कारकुन कोन्या 19 अक्टूबर 1244 ईस्वी। बिस्तर ते उथी वेठुसि। सोचणु लॻुसि त हेठि गलीअ में कुता एतिरो छो भौंकी रहिया आहिनि। मूंखे गुमान थियो त ज़रूरु उन्हनि कंहिं चोर खे कंहिं घर में घिड़ंदे या वाट ते कंहिं शराबीअ खे ॾिठो हूंदो। शरीफ़ माण्हू त सुख सां सुम्ही बि नथो सघे। हर हंधि अयाशी ऐं फ़हाशी फैलिजी वई आहे। इहो सभु हमेशह खां नाहे। कुझु साल अॻु में ही शहर महफ़ूज़ हो। इख़्लाक़ी बिगाड़ ऐं ख़तरनाक वबाई बीमारियुनि में को घणो फ़र्क़ु नाहे, जेकी बग़ैर इतलाह जे हली ईंदियूं आहिनि ऐं तेज़ीअ सां फैलिजी वेंदियूं आहिनि। ग़रीब तोड़े अमीर, पोड़ो हुजे या जवान, सभिनी खे बराबरि चुंबड़ंदियूं आहिनि। असांजे शहर जी बि अॼु अहिड़ी हालत थी वई आहे। जेकॾहिं मूंखे मदरसे में पढ़ाइणो न हुजे हा त मां मुश्किल ई घरां निकिरां हा। ख़ुदा जो शुक्र आहे जो मुंहिंजे भाइटे बेबारस जहिड़ा बि कुझु माण्हू आहिनि जेके पंहिंजे मुफ़ादनि खां वधीक शहर जे बहबूद लाइ ॾींहुं राति कमु कनि था। मुंहिंजी ज़ाल ऐं मूंखे मथसि फ़ख़ुरु आहे। इहो सोचे सुकून मिलंदो आहे त अहिड़े वक़्त में जॾहिं धाड़ेलनि चोरनि ऐं शराबुनि जो ज़ोर उरूज ते आहे, बेबारस ऐं संदसि साथी मुहाफ़िज़ शहर जी चौकी ॾेई असांजी हिफ़ाज़त कंदा आहिनि। मुंहिंजे भाउ जे बेवक़्ते ऐं जल्द वफ़ात खां पोइ बेबारस जो सरपरस्त मां हुउसि। हिकु गभरू जवान जी हैसियत में 6 महीना अॻु ई हुन शहर जे मुहाफ़िज़ तौरु कमु संभालियो। बकवास कंदड़नि चयो त मुंहिंजे मदरसे में उहिदेदार हुअण जे करे खेसि कमु मिलियो हो। बेवकूफ़, उन नौकरीअ खे हासिलु करण लाइ बेबारस पाण ई ताक़तवर ऐं बहादुर आहे। हू हिकु ज़बरदस्त सिपाही थी सघियो थी। हुन ईसाई हमले आवरनि सां विढ़ण लाइ यरूशलम वञणु चाहियो हो, पर मुंहिंजी ज़ाल ऐं मूं सोचियो त हाणे वक़्तु आहे त हू शादी करे पंहिंजी नई ज़िंदगी जी शुरूआति करे। असांखे हिते तुंहिंजी ज़रूरत आहे। मुक़ाबिलो करण लाइ हिते बि घणियूं शयूं आहिनि। मूं चयो, बिल्कुलु, हिते बि अहिड़ियूं शयूं हुयूं। अॼु सुबुह ई मां पंहिंजी ज़ाल खे ॿुधाए रहियो हुउसि त असां ॾाढी ॾुखे वक़्त मां गुज़री रहिया आहियूं। इहो को इत्तेफ़ाक़ नाहे जो हर रोज़ु को नओं सान्यो ॿुधिजे। जेकॾहिं मंगोली फ़ाते हुआ, जेकॾहिं ईसाई पंहिंजे मक़सदनि में कामयाबु थी सघिया, जेकॾहिं हिकु शहर खां पोइ ॿियो, हिकु ॻोठ खां पोइ ॿियो ॻोठ इस्लाम दुश्मननि जे कब्ज़े हेठि हो, त इहो सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जे करे हो जेके सिर्फ़ु नाले जा मुस्लमान आहिनि। जेकॾहिं माण्हू ख़ुदा जी रस्सी खां गिरफ़्त ढरी कंदा त इहे भटकंदा त ज़रूरु। मंगोल असांजे ई गुनाहनि जी सज़ा हुआ। वरी जेकॾहिं मंगोल न त ज़िलज़िलो, वबा या का ॿोॾ, उन्हनि गुनाहगारनि जे सबक़ सिखण लाइ ऐं तौबा करण लाइ अञा असांखे केतिरनि आफ़तुनि जो मुंहुं ॾिसणो पवंदो। ॿियो, मूंखे डपु लॻंदो आहे त मथां आसमाननि मां पथर वसाया वेंदा।
गुमराहनि ऐं सौदाइनि जी पोइवारी करण जे करे जल्द कंहिं ॾींहुं असां गरक थी वेंदासीं। ऐं उहे सूफ़ी, उन्हनि जो त तमामु ग़लति असरु पवे थो। पंहिंजो पाण खे मुस्लमान सॾाइण जी हिमत कीअं था कनि, जॾहिं त इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं चवनि था जेकी हिकु मुस्लमान सोचे बि नथो सघे। पंहिंजे नज़रियनि खे पुख़्तो करण लाइ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले जेको हू घटि वधि चवनि था, इहो ॿुधी त मुंहिंजो रतु उभरंदो आहे। उहे दावा था कनि त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जंग जी पोइवारी करे उहो इतलाह ॾिनो हो त संदन माण्हुनि वॾे जहाद लाइ नंढे जहाद खे त्यागे रहिया आहिनि। पंहिंजे नफ़्स जे ख़िलाफ़ जंग उहे बहस कनि था त नफ़्स ई हिकिड़ी मुसीबत आहे जंहिंजे ख़िलाफ़ हिकु मुस्लमान खे विहणु घुर्जे। ॿुधण में सुठो थो लॻे, पर इहो इस्लाम जे दुश्मननि सां विहण में कीअं मदद कंदो? मां त हैरान आहियां। सूफ़ी त इहा बि दावा कनि था त शरीयत बस मंज़िल ॾांहुं वेंदड़ हिकु मरहलो आहे। कहिड़ो मरहलो? मां चवां थो हू कहिड़े मरहले जी ॻाल्हि था कनि, ॼण इहो ख़तरनाक न आहे। उहे चवनि था त हिकु बाशऊर इंसान बुनियादी उसूलनि ते अमल करण जो पाबंद आहे। जॾहिं त इहे पंहिंजे लाइ इहो सोचणु पसंदि कंदा त इहे अॻे ई उतां मरहले ते पहुतल आहिनि। शरीयत जे बुनियादी उसूलनि जी नफ़ी करण लाइ इहे अहिड़ा बहाना इस्तेमालु कंदा आहिनि। शराब नोशी करणु, नचणु, मौसीक़ी, शाइरी ऐं मुसविरी खेनि मज़हबी फ़र्ज़नि खां वधीक अहम लॻंदी आहे। इहे इहा प्रचार कंदा रहंदा आहिनि त इस्लाम में को हुकूमती निज़ाम कोन्हे, हर कंहिं ते ज़ाती तरह ख़ुदा जी ॻोल्हा जी ज़िमेवारी रखियलु आहे। इहो सभु ॿुधण में गैर जानिबदार ऐं बेज़रूर लॻे थो, पर अहिड़े क़िस्म जी ड्रिगी गुफ़्तगू ॿुधण खां पोइ काथो लॻाए सघिजे थो त संदनि पैगाम में बददियानती आहे। इहा आहे त मज़हबी अख़्तियारनि अॻुवाणनि ॾांहुं कन धुरण जी का ज़रूरत कान्हे। जेसी ताईं सूफ़ियुनि जो तालुक़ु आहे त क़ुरान पाक अणचिटियुनि निशानियुनि ऐं ॻुझनि हवालनि सां भरपूर आहे, जिन मां हर हिक खे तसव्वुफ़ जे हवाले सां तर्जुमो करे सघिजे थो। उन करे इहे हर लफ़्ज़ जी जाच पड़ताल करे लिकियल मानाउनि वारा लफ़्ज़ कढनि था, खेनि पंहिंजी सम्झ ऐं सोच आहर जामो पहिराइनि था। ऐं अलाह ताला जेको सिधो ऐं साफ़ पैगाम मोकिलियो आहे तंहिंखे नज़र अंदाज़ कनि था। कुझु सूफ़ी त उहो बि चवनि था त इंसान ज़ात ॻाल्हाईंदड़ क़ुरान आहे। जेकॾहिं इहा सिधी सही गुस्ताखी नाहे त पोइ मूंखे ख़बर नाहे त इहा छा आहे। ऐं हिकिड़ा ॿिया सिलानी दरवेश आहिनि, अणठहंदड़ मुसीबत पैदा कंदड़नि जो हिकु ॿियो नमूनो कलंदरी, हैदरी, कामी, अहिड़े क़िस्म जे नालनि सां सुञाता वञनि था। मां त चवंदुसि त इहे बदतरीन आहिनि। भला अहिड़नि माण्हुनि मां कहिड़ी भलाई थी सघे थी जेके पाण ई हिकु जॻह ते न टिकी सघनि। जॾहिं हिकु माण्हूअ वटि माल मिल्कियत जो अहसास ई न आहे, हू हवा में उॾामंदड़ ख़ुश्क पन वांगुरु कंहिं बि तरफ़ लाड़ो खाई सघे थो। शैतान जो आसान शिकार। फ़ैलसोफ़ वरी सूफ़ियुनि खां बि वयल आहिनि। उहे त ईअं गौर फ़िक्र कंदा आहिनि ॼण संदनि महदूद दिमाग़ काइनात जी नाफ़हमी खे सम्झी सघंदा। हिकु किस्सो आहे जेको सूफ़ियुनि ऐं फ़िलासफ़रनि जे विच वारी साज़िश जी निशानदेही करे थो। हिकु ॾींहुं हिकु दरवेश कंहिं फ़िलासफ़र सां मिलियो। ॿई बेतकल्फ़ी सां मिलिया। पूरो ॾींहुं उहे ॻाल्हाईंदा रहिया, हिक ॿिए जी ॻाल्हि खे मुकमिल कंदे आख़िरकार जॾहिं उहे अलॻि थियण लॻा त फ़िलासफ़र बहस जो तत्व कढंदे चयो, जेको मां ॼाणा थो हू ॾिसे थो। पोइ सूफ़ी बि पंहिंजी राय ॾिनी, जेको मां ॾिसां थो हू ॼाणे थो। सो सूफ़ी सोचे थो त हू ॾिसे थो ऐं फ़िलासफ़र उहो सम्झे थो त हू सभु कुझु ॼाणे थो। मुंहिंजे ख़्याल में हू कुझु बि नथा ॼाणनि। छा खेनि अहसास न आहे त जेतिरो सादो, महदूद ऐं आख़िर में फ़ानी इंसान ज़ात आहे, छा असांखे जेतिरो ॼाणे सघूं उनखां वधीक ॼाण जी उमेद कए थी वञे। इंसान ख़ुदा जे बारे में सतही इल्मु रखण जे क़ाबिल आहे। बसि एतिरो। असांजो कमु ख़ुदाई अहकामनि जी तशरीह व तोज़ीह करणु न आहे, पर उन्हनि जी इताअत करणु आहे। जॾहिं बेबारस घर ईंदो त असीं उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं। इहा असांजी आदत ऐं हिकिड़ी नंढड़ी रस्म थी वई आहे। ड्यूटी खां पोइ हर राति हू यखनी ऐं मानी खाईंदो आहे ऐं असीं उन्हनि ॻाल्हियुनि ते बहस बि कंदा आहियूं।
इहो ॾिसी मूंखे ख़ुशी थींदी आहे त खेसि एतिरी बुख लॻे थी। हिन खे ताक़तवर थियण जी ज़रूरत आहे। हिन जहिड़े नौजवान बासूल छोकिरे खे हिन बेदीन शहर लाइ घणो कमु करिणो आहे।